टंडो जाम वेझो यूसी 60 हुसैन ख़ान ठोड़ा ॻोठ गुल मोहम्मद ठोड़ो में बिजली जी तार जी वजह सां अचानक गुल मोहम्मद टालपुर के घर के बाहि विकोड़े वई, जॾहिं त ॻोठाणनि सहाफ़ी अली बख्श सोलंगी के इतला कयो ऐं सहाफ़ी अली बख्श सोलंगी यूसी 72 चेयरमैन सैयद मोहम्मद शाह रिज़वी ऐं सैयद हुसैन शाह रिज़वी सां फ़ौरन राब्तो कयो। जॾहिं त यूसी 72 चेयरमैन सैयद मोहम्मद शाह रिज़वी ऐं सैयद हुसैन शाह रिज़वी फ़ौरन इंतज़ामिया रावल हाउस रावल शर्जिल मेमण सां राब्तो करे फायर ब्रिगेड गाॾी घुराए बाहि ते कंट्रोल करे बाहि वसाए वरिती। जॾहिं त यूसी 72 चेयरमैन सैयद मोहम्मद शाह रिज़वी ऐं सैयद हुसैन शाह रिज़वी सहाफ़ी अली बख्श सोलंगीअ सां मुसलसल राब्ते में हुआ ऐं वधीक ॻोठाणनि चयो त असां रावल शर्जिल मेमण ऐं सैयद मोहम्मद शाह रिज़वी सैयद हुसैन शाह रिज़वी जिन जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे इमरजेंसी में तमामु घणो साथ ॾिनो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।